मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। निमाणी गुज़ारिश त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। यूट्यूब चैनल में वञी करे सर्च करे उन में लिखंदा अब्दुल हकीम चांडियो एडवोकेट त मुंहिंजो चैनल खुली ईंदो। उन में सब्सक्राइब लफ़्ज़ लिखियो पियो हूंदो, उनखे क्लिक कंदा दॿाईंदा त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब थी वेंदो। ॿियो अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजा 160 वीडियोज़ आहिनि, कुर्ब करे 5, 8, 10 मिंट जेकी फ़ुर्सत पिया मिलनि सुबुह जो, मंझंदि जो या राति जो फ़ारिग वक़्त में, त उहे मुंहिंजा वीडियोज़ ॾिसो, मूंखे फीडबैक ॾियो ऐं मुंहिंजी रहनुमाई करियो। महिरबानी साथियों। मोहतरम साईं, अॼु मां पंहिंजे अबाणे शहर मेहर जे मुतालिक़ ॻाल्हाईंदुसि, जिते वॾो कहर थियो। सिकंदर शेख यादगार फोटो स्टूडियो वारो मेहर जाओ, जंहिंजो दुकानु घंटाघर जे साम्हूं हबीब बैंक जे भरिसां आहे, उनजे जो पुटु, उनजो पुटु जुनेद, जंहिंजी 11 खां 12 साल उमिरि थींदी, ऐं नियाणी तैयबा, जंहिंजी 14 खां 15 साल उमिरि थींदी, उहे ज़हरीलो खाधो खाइण जे करे वफ़ात करे विया। अमड़ रिज़वाना जॾहिं पंहिंजा गबरू मासूम जिगर जा टुकड़ा 2 लाश पंहिंजे घर में ॾिठा त उहा बि सदमे में वफ़ात करे वई। सुवाल इहो थो पैदा थिए त ही बेरहम रियासत, ही बेरहम हुक्मरान, ही बेरहम इदारा, जेकी इदारा ठहिया त असांजे लाइ, फूड डिपार्टमेंट कंहिंजे लाइ ठहियो? अवाम जे लाइ। त बाबा केमिकल वारो खीरु इस्तेमालु न थींदो, उहो थिए थो। मुअल जानवर इस्तेमालु न थींदो क़ौम जे खाइण जे लाइ, उहो थिए थो। हराम ढोर जानवर क़ौम खे न खारायो वेंदो, उहो खारायो थो वञे। वॾो गोश्त नंढे गोश्त में कन्वर्ट करे असांखे खारायो थो वञे। मुअल मुर्गियूं असांखे होटलुनि ते कढ़ाई करे खाराई थी वञनि, पर इदारो ख़ामोश आहे। इहो इदारो उन करे ख़ामोश आहे छो त हुनखे मंथली मिले थी, हुनजो मंथली सां तालुक़ु आहे। तव्हां जी असांजे सिहत ऐं असांजे बचनि जे मुस्तक़बिल सां हुनजो को बि तालुक़ु कोन्हे को। 3 ज़िंदगियूं मेहर में वयूं, डायरेक्टर जनरल को राब्तो कयो, डायरेक्टर हैदराबाद वारे राब्तो कयो डिवीज़न सतह ते, या ज़िले जो जेको फूड जो ऑफिसर थींदो आहे दादू जो, उन राब्तो कयो। उन दुख में पंहिंजी इज़हार हमदर्दी कई त इहे ज़िंदगियूं छो वयूं, उनजे लाइ हुनजो को बि तालुक़ु कोन रहियो। उन खां पोइ बि उमेद कबी आहे अदलिया खां। अदलिया सेशन कोर्ट वेठी हुई, उन सुओ मोटो उनखे नोटिस वठणु घुरिजे हा 3 मासूम ज़िंदगियुनि जे वञण ते। जुनेद मासूम, जो उनजा मासूम अञा ख़्वाब, तैयबा मासूम, उनजा मासूम ख़्वाब, उन्हनि जी अमड़, उहे सॼो हिकिड़ो घर उजड़ी वियो। पर सेशन कोर्ट, सेशन जज साहब इहो को उन में पंहिंजो फ़ाल किरदारु अदा न कयो, जो सुओ मोटो नोटिस वठी करे उन्हनि मुजरिमनि फूड डिपार्टमेंट वारनि खे पंहिंजो जवाबदार ठाराए करे अदालत में उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई थी ऐं केस हले हा। मुंहिंजा प्यारा साथियों, उन खां पोइ थो अचे सुवाल सियासतदाननि जो, जेके इक़्तिदार धणी आहिनि। रफ़ीक अहमद जमाली 2001 में ज़िलई सदर थियो आहे। जॾहिं रफ़ीक अहमद मैसर साहब इलेक्शन कराई, रफ़ीक अहमद जमाली साहब ज़िलई सदर थिया। रफ़ीक अहमद जमाली साहब, असां तव्हां वटि ईंदा हुआसीं तव्हांजे उताक ते मीटिंगुनि में, त उन वक़्तु जेका तव्हांजी उताक हूंदी उहा केॾी सादी उताक हूंदी, उन वक़्तु छा उन जी पोज़ीशन हुई। हींअर तव्हां वटि वॾा महल आहिनि, वॾियूं गाॾियूं आहिनि। तव्हां वटि गोरख जी जॾहिं बजट आई त तव्हां उन मां अरबपति खरबपति थी वियो, उहो तव्हां ममलिकती वज़ीर बणियो। तव्हां MLA जी इलेक्शन में जॾहिं बीठो, पंहिंजो इलेक्शन तव्हां खटियूं, कहिड़े बि नमूने तव्हां खटियूं, पर क़ौम खे तव्हां को रिलीफ ॾियण में नाकाम पिया आहियो, क़ौम खे रिलीफ न ॾेई सघिया आहियो। अॼु तव्हां ज़िलई सदर हुयो, मेयर में अची करे मुतासिर कुटुंब सां तज़ियत कयो। पीर मुजीब आयो, इरफान लिगारी MNA आहे मेयर जो, उहो आयो। फयाज़ बुट MP आहे मेयर जो, उहो आयो। गुलाम दस्तगीर मुंहिंजो दोस्त आहे, पर सच जस न ॻाल्हाईंदासीं, सच कूड़ ऐं सच जे विच में लकीर कढणी पवंदी। ईअं कोन थींदो त हीउ बि मुंहिंजो दोस्त, हीउ बि मुंहिंजो दोस्त, सच ॻाल्हाइणो ई कोन्हे। सच इहो आहे त गुलाम दस्तगीर गोरड़ साहब, तव्हां मेयर तालके जा आहियो, राधण स्टेशन ते तव्हांजो घरु आहे। तव्हांखे ख़बर पई 3 ज़िंदगियूं फूड डिपार्टमेंट जे नाल जे करे, हुननि जे करप्ट एक्ट जे करे तबाह ऐं बर्बाद थियूं, पर तव्हां 2 क़दम भरे करे उते कोन आया आहियो। असां सभई इन अमल खे एजिटेट था करियूं, असां इन अमल ते एजिटेट था करियूं।
उन सां गॾोगॾु हिज़्ब इख़्तिलाफ़ बि कोन आई। हिज़्ब इख़्तिलाफ़ खे बचणु घुरिजे हा। इंतिज़ामी तौर ते को बि अमल ऑफिसर कोन आयो। हींअर जनाज़े नमाज़ थियणी न थी सघी। हींअर लाश हिन वक़्तु मेयर तालका हॉस्पिटल में पिया आहिनि, तैयबा जा ऐं जुनेद जा पोस्टमार्टम जे लाइ, त उते ख़बर त पए त उन्हनि जी मौत जो सबबु छा हुयो। असां तव्हांजे इन्ही ज़ियादतुनि जे ख़िलाफ़ु सरापा एहतिजाज आहियूं ऐं मां सिकंदर तव्हां सां इज़हारे यकजहती थो करियां ऐं मां तव्हांजे ॾुख में बराबरि जो शरीक आहियां। तव्हांजा बच्चा असांजा बच्चा, तैयबा मुंहिंजी धीउ, जुनेद मुंहिंजो पुटु, अदी रिज़वाना मुंहिंजी भेण, उन्हनि जे वफ़ात ते मां इंतिहाई ॾुखोयल आहियां। पर तव्हांखे हिकिड़ी निमाणी गुज़ारिश थो करियां त तैयबा, जुनेद ऐं अदी रिज़वाना त हिन दुनिया मां दारुल बक़ा ॾांहुं राही थी विया। तव्हां ज़रूरु फूड डिपार्टमेंट ते केस दाख़िल कजो। मेयर जी बार, मेयर जा वकील तव्हां सां हर मुमकिन हर मोड़ ते तव्हांजो ताउन कंदा, तव्हांजी मदद कंदा, तव्हांजी मुआवनत कंदा। हिकिड़ियूं ज़िंदगियूं वयूं आहिनि, ॿियूं ज़िंदगियूं न वञनि। बाक़ी रहियो सुवाल इहो त हितां जा सियासतदान जिन जा हथ करप्शन में मुलविस आहिनि ऐं हितां जो फूड डिपार्टमेंट जिन खे मंथली खपे, उन्हनि जो असांजी ज़िंदगीअ सां को बि ताल्लुक़ु कोन्हे को। फूड डिपार्टमेंट वारो तव्हां असांजा क़ातिल आहियो। सियासतदानो तव्हां असांजा क़ातिल आहियो। तव्हां असांखे इंसाफ़ ॾियण जे बजाए, असांखे सुकून ॾियण जे बजाए तव्हां असांजे अज़ाबनि जो सबबु बणिया आहियो। तव्हां जूं ज़िंदगियूं चाहे कितना ही कमालो, रफ़ीक अमन जमाली, पीर मज़हर, इरफान लगारी, फयाज़ बुट, हीरा मोती, याद रखना कफन में जेब नहीं होती। मेहरबानी साहब।